तौफीक अता फरमाए चिड़ियन जी यानी चिरकिन जी बोली भी समझे पयो जानवरन जी भी बोली समझे पयो दोस्तों अजीजों जी चिरकिन या गाल किया चिरकियों पांचे इन मेघाने ते वयूं ओता कोते वयूं जी निंद्र फिटे जे तहेड़ो पंध करे आयो अजायो वन्या तो केड़ो फायदो दिल चस कर न मन छा मिलंदे हेडो पंध करे आयो साईं जी क़ब्र जी ज़ियारत करे अच जियां किते भी दुआ हज़रत भाई अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे दरबार में मौजूद हूंदा वो जगह हमरा अल्लाह जो बानो हैरान थी दुआ ये मां छा तो ॾिसां हुन चिरकिन तैया सल्ला पे कई भाई अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह फौत छी वया अल्लाह के प्यारा छी वया हज़रत भाई अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह दरबार में बैठवा बटे कदम हली करे सोने भाई अज़ीज़ बिस्तामी जी दरबार में अर्ज़ कंदो सणा सॼो किस्सो ॿुधाईंदो मां बण जेठा आराम पयो कया मथा बण जे मथा बजरकियो यो हिकड़ी चिरकी ईअं पेजे वरी ॿी चिरकी ईअं पेजे इन जो राज़ कहिड़ो गौर कर ओ हाजी कमाल चन्ना जे गोठ में अचण वारा ओ हाजी कमाल चन्ना जे गोठ में रहण वारा तू गौर ओ अल्लाह जो ज़िक्र न करण वारा मुझे सणे नबी जे मथा दरूद न पढ़ण वारा तो अल्लाह जो ज़िक्र वने छडियो तो अल्लाह जो ज़िक्र तो विसारे छडियो अज फजर जी अज़ान आई तो कन ते झूम कोन चरी छचे कदे कने सुर जी अज़ान आई तो हेडे ओडो नथरी हेडा टेप भी हलाई होडा गाना भी हलाई सब कुछ करे छडी अल्लाह जी रहमत जो आवाज अची रयो तोने ज़हमत जो आवाज लाई रयो अल्लाह जी रहमत दे तनिहार अल्लाह जे सुने बली दे तनिहार ओ हज़रत भाई अज़ीज़ बिस्तामी के सजो किस्सो ॿुधाई दुआ जी सजो किस्सो ॿुधाई दुआ हज़रत भाई अज़ीज़ बिस्तामी फरमाई दुआ ओ अल्लाह जबाना उन चिरकिन भी सच चयो तू भी सच तो चई भाई अज़ीज़ बिस्तामी के अर्ज़ कंदो मुझा सुना वो त चिरकिन भी चन तमाम ज़िंदायो भाई अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा ओ अल्लाह जबाना फलाने दी को वठी मो अल्लाह जो ज़िक्र छडे ॾिनो मां अल्लाह जी याद छडे ॾिनी मां अल्लाह जो ज़िक्र छडे ॾिनो याद रखे छड जा जेको अल्लाह जे ज़िक्र का मारो मुराद वो मोलन जे मिसलो दुआ ओ मुसलमान बुधा तू केड़े तरीके जो मानो है औरतों मानन में थी नचन जे गाल ते चा छाजे कान तमा के यो किए तो तरीको लगे च तो बुरो तो तरीको लगे अल्लाह जा बानड़ो अज पितर तो जेले दुआओं बुरी रयो यो बण जे अंदर जेके पखी भी वेठल ओए भी तो जेले दुआओं बुरी रया जेके मच्छियों पानी में मच्छियों ओए भी तो जेले दुआओं बुरी रयो मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बाना तो मुके याद कयो मगरी मुरब तो के याद तो कया फज़कुरूनी अज़कुरुकुम ओ मुझा बाना तो मुके याद कयो मगरी मुरब तो के याद तो कया तो मुके फर्श से याद कयो मगरी मुरब तो के अर्श से याद तो कया तो मुके मानन जी जमात में याद कयो मा तो के नूरानी मलाइकन जी जमात में याद तो कया अल्लाह जबानड़ो ओ मुझे सुने नबी जा गुलाम आशिको गौर कयो फरीब तो दस्याम गौर कयो नमाज छड़ी सी होड़ा रिज़्क़ में तंगी रिज़्क़
रिज़्क़ में बरकत नाहे अॼु यार हतरो नुक़सान थी वियो हेडो नुक़सान थी वियो छो थी वियो छाजे लाइ थी वियो याद रखे छॾिजो हिकिड़ो इहो रिज़्क़ में तंगी अचे कि जेको मायूं रोगन कोन हणंदियूं आहिनि नहन खे रंग हणंदियूं आहिनि इहो रिज़्क़ में तंगी थींदी आहे हिकिड़ो इन जे करे इन नियत सां त इहो अॼु मां बयान ॿुधी आयो आहियां जेको रोगन मायूं हणंदियूं आहिनि इन रोगन जे करे अॼु मुंहिंजे रिज़्क़ में तंगी थी आहे छाजे करे इहा मार पैसे शीशी जंहिंजे बि घर में आई आहे शीशी कढी करे ॿाहिरि उछलाए पोइ तुंहिंजे घर में रिज़्क़ में बरकत ॾिस पोइ पहुचे जा बाक़ी तूं सच पियो चए बयान बि सच हुयो इन नियत सां त रोगन मां इन जे करे तो उछलाए त रिज़्क़ में बरकत पए दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं रिज़्क़ में बरकत चाहीं थो अल्लाह जो ज़िक्र कर सुभान अल्लाह कम ताऊं करणो पानी ताऊं भरणो दुकान ताऊं हलाइणो बन्नीअ जो कम करणो बन्नी भी तोखे कोन छॾींदी पानी भी तोखे कोन छॾींदो कमकार दुनिया जे अंदर तोखे कॾहिं भी कोन छॾींदो अल्लाह जो ज़िक्र कर मुझे सुने नबी जी सुन्नतों ते अमल कर मुझे आका फरमायो जन्नत में उहो वींदो जेको दुनिया जा दुख जन सोरो जा बाहर दरवाजे ते बीह रहे दुख सुर सभई उछलाए करे अंदर दरवाजे जे घर जे अंदर अचे ज़ाल साम्हूं आई उनखे चए मुंहिंजी सुहिणी कुंवार अस्सलामु अलैकुम उनखे सलाम वरे करे अॻिते हले पुट साम्हूं आई मुंहिंजा जलबर बचड़ा अस्सलामु अलैकुम अञा अॻिते वधे सुहिणी न्याणी साम्हूं आई मुंहिंजी सुहिणी शहज़ादी अस्सलामु अलैकुम इने अची करे अबो अमर खट ते वेठा कुराड़ा थी विया वधीक उन जो ख्याल अॼु तूं हिन मंज़िल ते तोखे कंहिं पहुचायो आहे चओ त पंहिंजे अबे अमर मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे सुभान अल्लाह तोखे कंहिं पहुचायो आहे तोखे ॿुधाए ॻाल्हाए कंहिं पहुचायो आहे चओ त अबे अमर जी दुआ पहुचायो कंहिं पहुचायो ॻाल्हाए त मां ख़ुशि थियां सुभान अल्लाह ॻाल्हाए नहीं नथा सुभान अल्लाह ॻाल्हायो कंहिं पहुचायो आहे सुभान अल्लाह ओ अल्लाह जा बानो कंहिं पहुचायो अबे अमर जी दुआ पहुचायो मसत एको साउंड हथ में आयो याद रखे छॾियो दुनियादारी के उहा हलाइणो आहे कमकार के उहा हलाइणो आहे कॾहिं बि कमकार कोन छॾींदो पाणी उहा कोन छॾींदो दुकान कोन छॾींदो कॾहिं बि कोन छॾींदो दोस्तो अज़ीज़ो तव्हां जहिड़ो हिकिड़ो अल्लाह जो बानड़ो नेक निमाज़ियो निमाज़ पढ़ंदो हुयो उठन जो अल्लाह केॾो ड्रम्बलो हुयो ड्रम्बो उठन जो हुयो अल्लाह केॾो ने वटो उठो या उठ हिकिड़ो उन उठन मां गायब थी वियो उन उठ के गोली दे इन टाइम गुज़रंदो वियो अज़ान जो आवाज़ आयो जीअं कन ते अज़ान जो आवाज़ पियो जीअं अज़ान जो आवाज़ पियो अल्लाह जा बानड़ो नमाज पढ़ भी दिल चेता तू नमाज पढ़ते तो तुझो उठ भी दो सुभान अल्लाह काडे भी दे तू काडे भी दे तुझो उठ तवी दो हलियो तो के जेकने उठ लबणो त उठ गोल नमाज के अज छदे दे हिकड़ी दिल जैसे उठ कीए बेचे अल्लाह जी याद के फेरो नहीं चा अल्लाह जी याद के याद करे चा पो लबे या न लबे वाह अल्लाह जी मर्जी अचे मुझो करीम रब करे दोस्तो अजीजो जिए वो शख्स अल्लाह जो बानड़ो जिए अल्लाह जो बानड़ो अल्लाह जे घर मस्जिद में आयो अल्लाह अकबर करे नमाज पढ़ंदो नमाज पढ़न उन जो कमा उन जे उठ के लबण मुझे अल्लाह जो कमा सुभान अल्लाह अन्या नमाज मा फर्ज
उछी करे पंहिंजे घर में वियो उन बाड़े में चेत मां उठ जेके भला हू त उठ विञाए जियो जेके उठ रहलन भला उनखे त बाड़े में बिहारे अचा जीअं वियो उठ काई काई वियो अदा उठे ते तहां बीहो तमा बाड़ो ॾिसां त सफ़ा कया छला जा कुन सफ़ा छला बाड़े में वञे सफ़ाई भी छला वो उठ बीठो वो उठ बीठो दोस्तो अजीजो अल्लाह जी नमाज के छजण वारा वो उठ बीठो जल्दी जल्दी करे ईंदो ओ अल्लाह जी बानेड़ी पंहिंजी माईअ खां पंहिंजी ज़ाल खां पंहिंजी घरवारीअ खां पुछंदो ओ अल्लाह जी बानेड़ी बाड़े में उठ बीठो आहियां त विञाइजी वियो इनखे मुंहुं ॻोल्हियो पर इहो न लथो यादि रखे छॾिजां अल्लाह जो ज़िक्र कर अल्लाह जी नमाज़ पढ़ अल्लाह जो पंहिंजे दिल में ख़ौफ़ रख जुमे जे ॾींहुं मां तकरीर बि कंदो आहियां कंहिं बि अमल कोन कयो कंहिं बि उन ॻाल्हि ते इतबार बि कोन कयो ये नात खानियूं ये शाइरियूं ये नमाज़ूं सभु कुझु मां तव्हांखे ॾसियो हाजी कमाल चन्ना जे ॻोठ में रहण वारा अॼु हीअ कैसेट इंटरनेट ते पहुचंदी उहे तोखे छा चवंदा तूं चवे ते साईं बुरो पियो चए साईं गंद पियो ॻाल्हाइण ॾे मूंखे अॼु मूंखे हिते जवाब ॾे हिकिड़ी ॻाल्हि ते बि तो अमल कोन कयो आहे छाजे लाइ ॿुधाए त मां कूड़ कोन मां कूड़ कोन मां किताबनि मां ॾिसी करे उहे तव्हां जूं ॻाल्हियूं उहे तव्हांखे ॿुधायूं मुंहिंजे सुहिणे नबीअ जो फरमान मां तव्हांखे ॿुधायो हिकिड़ी बि सुन्नत तव्हां अदा कोन कई आहे छाजे कॾहिं हिकड़े हमरा कोड़ी वाले जुमे जे ॾींहुं तकरीर पे कई मूं चयो मां पाणी पीजो वही पीजो टिन साइन में पीजो माण्हू उथिया आया साईं नलके ते हिकड़ो हमरा पाणी पी पियो जियां पी पियो पे त मूं भरम अदा मगर सुन्नत सिखारी उन ते अमल कोन कई साडे मुखा याद विसरियो जेकॾहिं याद विसरियो याद रखे छॾिजां ओ मुसलमान याद रखे छॾिजां तो अल्लाह जे नबी जे सुन्नतन के विसारे छड़ियो मुझो अल्लाह तो फरमाए अज तो मुखे याद करण विसारे छड़ियो मां बेनियाज रब आया तुझे मां जिंदगी मां तबाही बर्बाद करे छड़ी मुझे अल्लाह जो वायदो चई मां कुरान करीम पढ़ी सुभान अल्लाह वमा रद अन ज़िक्री फइन लहु शतांका वनहशुरु यौमल क़ियामत अमा मुझो अल्लाह तो फरमाए तो जिक्र बुधो मगर कोने के बुद्धि करे अन बुधो करे छड़ियो मां बेनियाज़ रब वायदो तो कया तुझे जिंदगी इन्हें तबाही बर्बाद करे छड़ी बचड़न दे न्यारी दे सुकून कोन आउंदई दौलत दे न्यारी दे सुकून कोन आउंदई जमीन दे न्यारी दे सुकून कोन आउंदई पाक पंगुलन दे न्यारी दे सुकून कोन आउंदई मुझा अल्लाह है असा के उहो दस जिमें सुकून भी हुजे इज्जत भी हुजे मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा बानड़ो जेकॾहिं तव्हां मुझो कुर्ब हासिल करण चाहियो था देर न कयो अल्लाह जे मुझे सुहिणे कुरान करीम दे तोरी जाती त पाए ॾिसो मुझो अल्लाह तो फरमाए इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा मुझो अल्लाह तो फरमाए बेशक जन ईमान आंदो ऐ कयां सालिह अमल मां बेनियाज़ रब उन सां वाइदो तो कयां त दुनिया जे दिलनि जे अंदर दुनिया जे माण्हुनि जे दिलनि जे अंदर उन शइ
सजे लाइ मोहब्बत पैदा करे छॾींदुसि सुभान अल्लाह मुझे अल्लाह जो प्यार विसारे छॾियो अथई मुझे अल्लाह जो प्यार विसारे छॾियो अथई ओ मुसलमान अल्लाह जो खौफ रख पंहिंजे बचन खे सुठी तालीम ॾियार ओ अल्लाह जा बानड़ो ओ अल्लाह जा बानड़ो मुझे सुने नबी जा गुलामो पंहिंजे बचन खे सुठी तालीम ॾियारियो छो त तूं त सुभाणे कब्र में पहुचंदे वो तुंहिंजो ही औलाद सुभाणे कब्र ते अची करे चार कुल पढ़ी करे तोखे त बख्शी दो अब्बे अमड़ के त बख्शी दो ऐं ॿाहिरनि भेनरुनि खे बि बख्शी दो पंहिंजे ओ मुंहिंजा सुहिणे नबीअ जा गुलामो ओ अल्लाह जा बानड़ो मां तव्हांखे सच थो चवां अल्लाह जो बि वाइदो आहे वाइदा बि पूरा कयो मुंहिंजे सुहिणे नबीअ जे सुन्नतुनि ते बि अमल कयो अल्लाह जो ज़िक्र बि कयो अल्लाह जी नमाज भी पढ़ो मुझे आका जा गुलामो ओ मुझे आका जा गुलामो कदई भी जिक्र न छड़ जा याद रखे छड़ जा नूर जे कने मिलंदो त फजर जी नमाज में मिलंदो दौलत मिलंदी त ज़ोहर जी नमाज में मिलंदी जे कने सेहत मिलंदी अज जतरा डॉक्टर थी वयान ओडा मरीज ने का वधीक 100% मरीज थी वयान छाजे कान बीमारी 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 अल्लाह केड़े तरीके जो बीमारियों अल्लाह केड़े तरीके जो बीमारियों जेकने असर जी नमाज पढ़दे खवातीन लाज़रात भी नमाज पढ़दियो उनके भी शिफा देण वारो मुझो करीम रब्बा जेकने कामयाबी जी जरूरत तई याद रखे छड़ जा मता तू चया जी कमाल चन्ना जे गोठ में रहण वारा साईं सब कुछ त कोन बुधायो मगर साईं दौलत जो किए कमाए जे इयो तो कोन बुधायो कामयाबी मिले इयो कोन बुधायो सब कुछ मान से पियो याद रखे छदे कामयाबी भी खपई त मगरिब जी आसान जे बस वुजू करे नमाज पढ़न तुझो जमात के कामयाबी देण वारो मुझो करीम रब्बा जे कदे निंद में सुकून कोने को याद रखे छड़ियो बुक गोरन जो हमरा इन गिलास त पानी जे बुक गोरन जो ठका करे बात में तो जे त बियो अंदर अन्या भी निंद में बेचैनी 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 मुझो अल्लाह ता फरमाए वजा अल्लाह नौमम सुबाता निंद करण तुझो कमुनाए को मा अल्लाह जी तौफीक थींदी तई निंद में सुकून पैदा करण वारो करीम रब्बा किया तो चे अल्लाह जे जिक्र के विसारण वारा मुझे सुने नबी जे